ऐं हाणे अचो त पेश बि पढ़ी वठूं। अली पेश ओ, बे पेश बु, बे पेश बु, भे पेश भू, ते पेश तु, थे पेश थु, टे पेश टु, ठे पेश थु, से पेश सु, पे पेश पु, जीम पेश जु, ये पेश यु, जे पेश झु, ञे पेश न्यु, चे पेश चु, छे पेश छु, हे पेश हो, ई छाए छे पेश छु, शु नाय करणो, छे पेश छु, हे पेश हो, खे पेश खो, दाल पेश दो, धाल पेश धो, डाल पेश डू, डाल पेश डू, ढाल पेश धो, जाल पेश जो, रे पेश रो, अड़े पेश अड़ो, जे पेश जो, सीन पेश सो, शीन पेश शु, स्वाद पेश ही शु शु, स्वाद पेश सो, ज़ाद पेश जो, तुए पेश तो, जुए पेश लो, ऐन पेश ओ, गैन पेश गो, फे पेश फो, फे पेश फो, ऑफ पेश को, काफ पेश कु, खे पेश खु, गाफ पेश गु, गे पेश गु, गे पेश गु, घे पेश घु, ङे पेश ङो, लाम पेश लो, मी पेश मो, नून पेश नो, अणुण पेश अणो, वाव पेश वो, हे पेश हो, अली पेश ओ, ये पेश यो। त ही ज़बर ज़ेर ऐं पेश सां अॼु असां पढ़ियासीं। कंहिं बि अखर खे मथां लीक टुकुर हुजे त उनखे ज़बर चइबो आहे, हेठां हुजे त उनखे ज़ेर चइबो आहे ऐं वाव जेकॾहिं उनखे थोरो नंढो करे लिखिबो त इहो पेश जी शक्ल आहे। इहा तव्हां नंढड़नि मासूम ॿारनि खे बि यादि हुजे। सो उमेद कयां थो त हीअ नंढा नंढा असांजा वीडियोज़ तव्हांखे पसंदि ईंदा। अॻिते अञा खोड़ सारो मवादु आहे जेको आहिस्ता आहिस्ता तव्हांजे साम्हूं ईंदो वेंदो। उमेद कयां थो तव्हांखे इहा असांजी कोशिशि पसंदि आई हूंदी।